उडेरोलाल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल लॻ खैबर रूरल हेल्थ सेंटर शहरनि लाइ बेलाभ बणियल अवाम परेशान 3 सालनि खां क़ाइम इस्पताल शहर ऐं उन जे आस पास जे ग़रीब मिस्कीन अवाम बेपोच माण्हुनि खे को बि लाभ ॾेई न सघी आहे ऐं दवाउनि जी खोट एक्सरे मशीन बंदि टेक्नीशियन न हुअण करे शहरी सहूलियत खां कासिर इस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल सत्तार खां जॾहिं इस्पताल जे बारे में राब्तो कयो वियो त हिन ॿुधायो त हिते स्टाफ जी खोट ऐं लेडी डॉक्टर मोकल ते वियल हुई जेका वापसी न आई है। हिते 4 लेडी डॉक्टराणियूं हुयूं लेकिन ड्यूटी ते अचण लाइ तैयार न आहिनि। हिकु डेंटल डॉक्टर साण गॾु असिस्टेंट डॉक्टर एक्सरे मशीन लाइ टेक्नीशियन पिण न आहे। अखियुनि जे इलाज लाइ जदीद मशीन आहे। हिकु डॉक्टराणी मौजूदु न आहे जिते अखियुनि जी बीमारी जो इलाज पिण सुठे नमूने कयो वञे। हिते स्टाफ न हुअण सबबि वॾी मुश्किलात दरपेश आहे। हिते जे सियासी समाजी माण्हुनि असांजो को बि ताउन न आहे। हिन शहर जे 25,000 जी लॻभॻि आबादी है। शहर सां केतिरा ई नंढा वॾा ॻोठ पिण आहिनि पर उन खे हिन इस्पताल मां को बि फ़ाइदो न मिलियो आहे। तमामु घणो पुराणो आहे। हिनखे मुंहिंजे ख़्याल में 20-30 साल थी विया आहिनि। तमामु घणो पुराणो आहे। ये सेंटर दवाऊं मेडिसिन वग़ैरह हुयूं काफ़ी ऐं असां हुते स्टाफ जेको ह्यूमन रिसोर्स तमामु घणो हो। उन जे वञण खां पोइ तक़रीबन असांजा 20 माण्हू जेके थे उहे जेके विया जेको कढी छॾिया ॿाहिरि पोइ उन खां पोइ असांजो जेको ह्यूमन रिसोर्स जो तमामु घणो इशू आहे ऐं असां डॉक्टर तमामु घणा शॉर्टेज आहिनि। 4 असांजा डॉक्टर जेके डेप्यूटेशन जे ॿाहिरि कमु पिया कनि। डेप्यूटेशन जे हिन पघार था खणनि पिया असांजा रिसर्च ऐं 3 डॉक्टराणियुनि ते मां हिकिड़ी डॉक्टराणी असांजी ट्रांसफर थी वई एच ऑफिस में। 2 डॉक्टराणी मोकल वठी या पढ़ाई जे लाइ ऐं 3 डॉक्टराणी जी मोकल ख़तम थी अञा ताईं जॉइनिंग कोन कयो। टोटल डॉक्टर टई कनि जीअं मोकल ख़तम थी आहे जॉइनिंग कोन कयो आहे। असां DHO खे लिखियो आहे अञा त हिकिड़ी कोन थिया असां का डॉक्टराणी कान्हे ऐं उनजे लाइ असांजो मसइलो जेको इमरजेंसी को फीमेल केस अचे थो त असांखे मटियार रिफर करणो पवंदो। ऐं Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D Wallpapers की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।